जुदा थी वया वफात करे विया बहाड़ा अग में माना खम्स वारे ॾींहुं असांजो बहितरीन आलिम इन बदीन ऐं हिन ठटे जी हिन साहिली जेका पट्टी आहे इन जे मथां उन जी वॾी मेहनत हुई शेखुल हदीस व तफसीर जामिउल माकूल व मनकूल हजरत अल्लामा साईं मुफ्ती अब्दुर रहमान नक्शबंदी मुजद्दिदी ठटवी रहमतुल्लाह तआला अलैह ओहे वफात करे विया त मौजूदा ही आलिम आगिल जिनका कपड़ा पाक जिनजो जिस्म पाक जिनकी नीयत साफ सुथरी जिनकी जुबान साफ आहे अड़ा पाकीज़ा मानू रुगो हथड़ा खणदा अल्लाह शेख सा जो खाली झोलियों पंहिंजी रहमत सां भरपूर फरमाईंदो उन जे करे मुंहिंजी तव्हां खे गुज़ारिश आहे रुगो आवाज़ जे पोयां न रुगो अंदाज जे पोयां न रुगो शोला बयानी जे पोयां न बल्कि असुल इल्म जो कदर कयो आलम जो कदर कयो वडी उम्र वाले जो कदर कयो असा कल कलो का नौजवान आयो 30-35 साल असाजी जमारा है 15 साल असागे फारिग थे के थिया हुंदा असा पंहिंजो हिस्सो लॻायो पिया पर असा का वधीक अहमियत हिनन आलमन जी आहे असा का वधीक इज्जत ऐं कदर हिनन आलमन जो आहे तव्हां असा जो इंतजार न कयो बल्कि हिनन बुजुर्गन जो इंतजार कंदा कयो हिनन के इंतजार न कराईंदा कयो शाल रब करीम इल्म जो ऐं आलिमन जो कदर करण जी तौफीक अता फरमाए हाफिज साहब जे वालिद साहब जे वेचारे प्लाट ॾिनो आहे साईं माशाअल्लाह वालिद साहब के मथे बाबा मथे तो अल्लाह अकबर सुभान अल्लाह अचो मथे जो साईं सदे अचो सी तो मथे जो मेहरबानी है भले जायो मायरू सदियों सालिहन माशर जे मैदान में तनी दाद मिलन बाकी बिन वेचारन त ओजादा अदाया कया बुजुर्ग जी ज़ियारत भी कयो नफी सबील्लाह पंहिंजे बचड़े जे ला दीन जे लाही त बचड़ो ते वेही दीन जी खिदमत करे अल्लाह ताला के सेहत दे आफियत दे तंदुरुस्ती दे अंसलात शरीफ के भेरो जो पर सब अगते तवा कौन आयो तवा लाड़ी बान उत्तरादन वांगुरु सिद्धी थी जाए खबर पइजी वई आहे उत्तरादन जो मना मिजाज किया अगते भले न तो पर सलात गद्दी वडे आवाज सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह नम बसा गजी वरिया वासा सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह दोस्तों अज़ीज़ों मुसलमान भाइरो अल्लाह पाक जी रात बाबरकात कलाम पाक में इरशाद फरमायो वमा कानल मुमिनून लियनफिरू काफ़्फ़ा फलौला नफर मिन कुल्ली फिरक़तिन मिनहुम ताइफ़तुन लियतफ़क़्क़हू फ़िद्दीन वलियुनज़िरू क़ौमहुम इज़ा रजऊ इलैहिम लअल्लहुम यहज़रून। हाफिज़ साहब इदारो मदरसो जिथे पढ़ाई हले थी वो जगह अल्लाह अकबर जरा थोरो लोग इते नजर कंदो ये झुपड़ी थी अल्लाह माता तो पढ़ाइण वारे खे भी लखे सलाम त पढ़ण वारनि खे भी लखे सलाम
सुबुह खां वठी 2 बजे ताईं हिते पढ़ाई आहे, उन खां पोइ वरी साईं जी मस्जिद आहे शहर में, उते बि साईं पढ़ाईंदो आहे। पर बहरहाल केॾी न ख़स्ता हालत आहे असांजी, जो मुंहिंजी उम्मीद आहे तव्हां मां त थोड़ी थोड़ी तलाव कंदो त इंशाअल्लाह या झोपड़ी कान रहंदी, इहो झोपड़ी महल में तब्दील थी। बस इंशाअल्लाह थोड़ी असां हिम्मत कंदासीं, पंहिंजो ओताको पंहिंजा घर पंहिंजा असां दुकान ठारायूं था त उते असां जेकॾहिं दीनी इदारो ठाराईंदासीं त रब असांखे अञा वधीक उन जो बरकतूं अता फरमाईंदो। क़ुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात मां बरकत इरशाद फरमायो आहे, तवज्जो हेॾे कजो, मा कानल मुमिनून लियनफिरू काफ़ह, हुजण त ईअं खपे सब जा सब मोमिन आलिम दीन हुजन, जंहिं कलमो पढ़ियो आहे, जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते इस्लाम ते ईमान आंदो आहे, जेको महबूब जी ख़त्म नबूवत के मञे थो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो गुलाम ऐं आशिक़ आहे, उन जे दिल में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आहे। अल्लाह ताला फरमाए थो, मा कानल मुमिनून लियनफिरू काफ़तन, हुजण त ईअं खपंदो हो त सब जा सब मोमिन आलिम हुजन, मुफ्ती हुजन, फकीह हुजन, कुरान हदीस जा माहिर हुजन। पर अल्लाह ताला फरमाए तो ये मुमकिन कोने को जो सब जा सब मोमिन निकरी पवन, वनी दीन सिखन, वनी मदरसा ठाहीन, वनी मदरसा पढ़ाइन, वनी मदरसन में पढ़न, न सब जा सब ठाहींदा, न सब जा सब पढ़ंदा, न सब जा सब पढ़ी लिखी आलिम थींदा, ये मुमकिन कोने को। अल्लाह ताला फरमाए तो भला जे सभिनी जो मुमकिन हुजण कोने को, सभिनी जे लाइ इम्कान कोने को, त पोइ ईअं तो जे उठ बांध कमर क्या डरता है, फिर देख खुदा क्या करता है। सुभान अल्लाह, हथ मथे वो परवान ला इलाहा वले आवाज़ इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐसे मुसलमान ऐसे नबी जो उम्मती हुजण जे असां के हाफिज़ कुरान हुजण खपे, असां के कारी कुरान हुजण खपे, असां के आलिम दीन हुजण खपे। असां ना हाफिज़ बणजी सघियासीं, न कारी बणजी सघियासीं, न आलिम बणजी सघियासीं, न मुफ्ती बणजी सघियासीं, न दीन सिखी सघियासीं, जॾहिं असां न को हाफिज़, न को कारी, न को आलिम, न को मुफ्ती, त पोइ असांखे मदरसा ठाहिण खपनि हा। पर असां जॾहिं न को असांजी फील्ड न हाफिज़, न कारी, न मुफ्ती, न आलिम, पोइ असां मदरसा कीअं ठारायूं। अल्लाह ताला फरमाए थो त पोइ हीअं हुजणु खपे, फलौला नफर मिन कुल्लि फिरक़तिन मिनहुम ताइफ़तुन, तो छो न ये थे जो हर कोठ मां 2 ॼणा, हर शहर मां के 50-100 माण्हू, हर ज़ात मां के 5-8 माण्हू निकिरी पवन, ऐं उन्हनि जो ॿियो को कमु कोन हुजे, ताइफ़तुन लियतफ़क़हू फ़िद्दीन, बस वो इहो तहियो कर त असांखे दीन में तफ़क़्क़ुह हासिल करणो आहे, दीन समझणो आहे, कुरान समझणो आहे, हदीस समझणी आहे, नमाज जा मसइला छा, रोज़े जा मसइला छा, ज़कात जा मसइला छा, हज जा मसइला कहिड़ा, तलाक जा मसइला कहिड़ा, निकाह जा मसइला कहिड़ा, वुज़ू जा मसइला कहिड़ा, गुस्ल जा मसइला कहिड़ा। असांखे दीन इस्लाम जो पुख्ता पुख्ता ॻाल्हियूं समझण खपनि, कुरान सीने सां लहण खपे, कुरान
जा की पारा याद हो जाए कुरान भले तरीके से पढ़ने में अचे ले यतफक्कहू फिद्दीन पान पढ़ो वलियुंसिरू कौमहुम वञी पंहिंजी क़ौम खे वञी तेजारियो पंहिंजे ॻोठ वारनि खे वञी सम्झायो पंहिंजे शहर वारनि खे वञी उन्हनि जी इस्लाह ऐं उन्हनि ताईं दीन जो पैगाम पुॼायो इज़ार जाऊ इलैहिम जॾहिं पढ़ी लिखी उन्हनि ॾे मोटो लअल्लहुम यहज़रून उम्मीद आहे इहो पढ़ियो लिखियो कन ताईं पैगाम पहुचाईंदो ॿिया गुनाहनि खां रुकजी पवंदा दीन ते अमल कंदा उन्हनि जे सदके इहो दीन जो सिलसिलो क़यामत ताईं पियो हलंदो उन जो मिसाल ईअं वा जीअं हाफ़िज़ साईं मोहम्मद इस्माइल जो वालिद साहब पाण आलिम न थी सघियो पर उन पंहिंजे बच्चे खे पढ़ायो हाफ़िज़ बणाई कारी बनाई उनके आलिम दीन बनाई हिते मौजादार हो शहर में न उसरवा जो वो इन जंगल में इन बयाबान में ये मौजादा कमर बस्ता थी गोदो खोरे ये झूपड़ी जे हेठा अल्लाह जी ज़ात बाबरकात में कभी उम्मीद रखी हिते वेठो आहे वेहन हिन हाफ़िज़ साहब जो कम आहे इस्तिक़ामत जो मुज़ाहिरो करो हिन जो कम आहे मदद रब पाणे कयो पर इहो बि तो को हुजे न हाणे असां ई तव्हांजे मथां ड्यूटी छा आहे असां हाफ़िज़ न बणिजी सघियासीं असां कारी न बणिजी सघियासीं असां आलिम न बणिजी सघियासीं त असां ई तव्हांखे खपे त पंहिंजा बच्चा हाफ़िज़ साहब जे हवाले कयो पंहिंजा नींगर हाफ़िज़ साहब जे हवाले कयो ऐं हाफ़िज़ साहब खे तुंहिंजी महिरबानी करे हिननि खे पढ़ायो हिननि खे हाफ़िज़ बणायो अॼु उहे नगला जिन जो क़ुरान पाक जो हिफ्ज़ मुकम्मल थियो आहे आमिना जे लाल फरमायो आहे मन हफ़िज़ल क़ुरान व अमिल बिही उल्बिस वालिदार ताज यौमल क़ियामत अशद मिन अश-शम्स और कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना जे लाल फरमायो जंहिं क़ुरान पाक हिफ्ज़ कयो छा कयो अदा क़ुरान पाक हिफ्ज़ कयो याद कयो पर आमिल बि वरी उन ते अमल बि कयो हाफ़िज़ थियो वरी उन क़ुरान पाक जो आमिल थियो उल्बिस वालिदा क़यामत वारे ॾींहुं हाफ़िज़नि खे न हाफ़िज़नि जे माउ पीउ खे ताज यौमल क़ियामत चमकंदड़ ये नूरानी ताज पारायो वेंदो जंहिंजी रोशनी सिज खां मथे हूंदी जॾहिं सिज उफ़क़ ते चमकंदो आहे माण्हुनि जूं नज़रूं सिज ॾे वेंदियूं आहे काॾे पियो सिज वञे हाणे उभरियो आहे त ओभर ॾे आहे हाणे मंझंदि थी आहे त विच आसमान ते आयो आहे हाणे लहण वारो आहे त ओलह ॾे आहे माण्हुनि जूं नज़रूं उन्हनि ॾे छिकजी वेंदियूं आहे सिज उभरण वारो हूंदो आहे हर को पियो निहारींदो आहे यार केॾी महिल सिज उभरे थो केॾी महिल सिज उभरे थो अवाई आहे या न ॿ टे ॼाणा कुहीर थी तव्हांजे इलाइक़े में थी अलाए न माक सुबुह जे टाइम ते जो 12-1 बजे ताईं सिज नज़र न पियो अचे सख़्त सर्दी हुजे हर कोई इहो पियो चवे अॼुकल्ह त वरी सोलर प्लेटूं आहिनि उनजे करे बि सिज जी थोरी अहमियत असांजे अंदरि वधी वई आहे रोशनी निकिरे त प्लेटूं पूरा लॻा पिया आहिनि लोड शेडिंग लॻी पई आहे जिथे किथे पूरे पाकिस्तान पूरे सिंध में पर हाणे मुदा दावा शमसी तवानई हासिल करण जे लाइ असां सिज जो इंतज़ार कयूं पर आमिना जो लाल फरमाए तो क़यामत वारे ॾिहाड़े अर्श अज़ीम जे मथां कुझु अहिड़ा माना हूंदा जिनखे ताज पाराया वेंदा रोशनी सिज खां मथे हूंदी मलाइक पुछा कंदा मौला ही नबी रब फरमाईंदो न ही रसूलन रब फरमाईंदो न ही मलाइकन रब फरमाईंदो न मौला ही सहाबी अहल बैत
वली आगल न ही हाफिज आलिम आगल न रब ही केर आगल अल्लाह ताला फरमाइंदो ही ओहे आहिन जिन पंहिंजे बच्चन खे कुरान जो हाफिज बनायो छा बनायो कुरान पाक जो हाफिज बनायो अज मां अल्लाह इन्हनि खे इज्जत ॾिनी हिते त कुझु कोन था चऊं पर उते हशर वेल हूंदा सवेरा जलाना कनीअ में मोहम्मद परे खां सुञाणा उदस छोटकार जो झंडो हथन में मुझो मुस्तफा पाक पदरो लखन में जी गुल गुलाबिया सुहड़ो गुलल में मुझो मुस्तफा पाक पदरो लखन में ओ जहीदी होती रुको जान पुख्ती मोहम्मद के मन में उम्मती या उम्मते करे पार कश्ती आनी दो अमन में मुझो मुस्तफा पाक पदरो लखन में खुदा जो कसम कयामत वारे दिहाड़े जिन जे सोनन मथन ते सोने सोन जा ताज जिन खे पाराया वञनि खुदा तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जो उन्हनि ते फ़ख्र हूंदो या न जिन खे अल्लाह इज़तूं ॾे उन्हनि खे मदीने वारो इज़तूं कोन ॾींदो मां हिकिड़े हाफ़िज़ साहब खे सुञाणा थो जेको हाफ़िज़ साहब नंढो हुयो कुरान पाक पढ़ंदो हो तरावी में और जो वालिद साहब पोयां भी उनजी तरावी ॿुधंदो हो त ओ वालिद साहब चवे पियो त साईं मूंखे तरावी पढ़ंदे पढ़ंदे इंसान थकावट जे करे निंड जो झूठो आयो मां ॾिठो त मुंहिंजो बचड़ो क़ुरान पढ़े पियो पर मुस्तफा करीम जी हंज में हाफ़िज़नि ते जे मुस्तफा जी नज़र न हूंदी त कंहिं ते हूंदी जेको टीह पारा कुरान जा सीने में साधी इन दज्जाली दौर में जेके वाक़िया तव्हां ॿुधा हूंदा किथे कुरान पाक खे मथां मंज़िल तां उछलायो पियो वञे हैदराबाद जहिड़े शहर में 5-6 फ्लैट तां 5-6 मंज़िल तां कुरान पाक खे नज़र आतिश करे उछलायो वियो हो डेनमार्क या ॿियो को मुल्क हुयो जिते सरेआम कुरान पाक खे बाग़ ॾेई शहीद कयो वियो हो इन दौर में जिते कुरान पाक अज तव्हांजे थर तव्हांजे हिन मौजादा बहरारी हिन लाल जे इलाइक़नि में कुछ तंज़ीमूं के ख़िदमत जे नाले ते के कहिड़े नाले ते निकिरी पयूं आहिनि जेके दरअसल कादियाननि जा एजेंट आहिनि जेके तव्हांखे क़ुरान खां परे हाफ़िज़नि खां परे आलिमनि खां परे करणु चाहिनि थियूं उहे ज़ाहिरी तो तव्हांखे ॿटे के सूलर प्लेटूं ॿटे के अटे जा कटा ॿटे के मौजादा खंड जा कटा को राशन पानी तव्हांखे ॾेई को सूलर पंप तव्हांखे ॾेई को पाणीअ जो को ज़रियो तव्हांखे ॾेई तव्हांखे दादा त तव्हां असांजे कार वहिंवार कयो पर मुस्लमानो हिन पुरफ़ुतुन दौर में ख़ुदा जो कसम आहे जेको पंहिंजे बच्चे खे क़ुरान जो हाफ़िज़ बणाए ऐं उहो बचिड़ो जेको मदरसे में वेही क़ुरान पाक जो हाफ़िज़ थिए थो इहो क़ुरान पाक जी हिफ़ाज़त करण वारनि में पंहिंजो नालो पियो लिखाए 1500 सदी 15वीं सदी हले पई कुरान पाक खे मिटाइण वारा कई आया पर मिट ॿियोगी बादशाहूं मिट बो ईंदो ज़मानो मिट ॿियोगी बादशाहूं मत बो ईंदो ज़मानो पर हिन सुखड़ीअ जो हर दमे हिन सुखड़ीअ जो हर दमे साॻियो निशान हूंदो क़यामत कॾहिं न थींदी जेसी क़ुरान हूंदो रब जो कसम
क़यामत कॾहिं न थींदी जेसी क़ुरान हूंदो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। असां ई तमाम ॿुधो आलिमनि खां हदीसां नबी साईं जी जेसी क़ुरान पाक हूंदो तेसीं क़यामत ॻाल्हायो क़यामत कान ईंदी। ऐं इन क़ुरान पाक जी हिफ़ाज़त करण जो ज़िम्मो अल्लाह खयो आहे। रब मुसब्बिबुल असबाब आहे, अल्लाह सी सबब ठाहींदो आहे। पोइ रमज़ान बि क़ुरान पाक जी हिफ़ाज़त जो सबब आहे। मौजादा हाफ़िज़नि जो सीनो बि क़ुरान पाक जी हिफ़ाज़त जो सबब आहे। इहो रमज़ान हाफ़िज़नि जे करे आहे ऐं हाफ़िज़ मदरसनि जे करे आहे। ये मदरसन ते तालाबंदी थी वञे, मदरसन ते पाबंदी लगी वञे ऐं मौजादा के पक्के माण्हू ॿुधायो त मदरसन जी जेका रजिस्ट्री थींदी आहे अॼु खां 25-30 साल पुराणो हिकिड़ो इदारो जंहिंजी रजिस्ट्री कई वई ऐं पाकिस्तान जेको इस्लामी जमहूरिया आहे इन में वॾो फुक़दान आहे, हिकिड़ो वॾो फुक़दान। उहो फुक़दान कहिड़ो आहे? मां पाण हिकिड़े वकील सां गॾु वेठो हुयुसि। उन वकील वटि हिकिड़ो हिंदू आयो, उन चयो त मूंखे हिकिड़े बुतखाने जी मंदिर ठाराइणो आहे, मूंखे एनओसी खपे। हज़रत वो मंदिर के लिए एनओसी लेने के लिए आया। वकील ने कहा कि 20,000 रुपए 25,000 रुपए लूंगा और मंदिर की परमिशन आपको मिल जाएगी। मां हुते वेठो हफ़्तो खन हुनखे इलाद बि कया, मूंखे मस्जिद जो रजिस्ट्री कराइणी आहे, मदरसो रजिस्ट्री कराइणो आहे। हफ़्तो खन मूंखे चवंदो न थींदो मथां का पाबंदी आहे। 80,000 ख़र्चींदा, 90,000 ख़र्चींदा, एॾो ख़र्चींदो। जॾहिं वाणियूं उथियो त मां हुन वकील खे चयो तूं मुस्लमान मंदिर जे लाइ तो देरी कान कई। असां छा कयूं? असांजे मथां असांजा आका वेठा आहिनि, असां त उन्हनि जी कठपुतली आहियूं। माना इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में जेकॾहिं ईसाई गिरजाघर ठाहे उनजी परमिशन मिली वेंदी, जेकॾहिं मौजादा हिंदू मंदिर ठाहे त उनखे परमिशन मिली वेंदी, छो त अक़लियतुनि जा हक़ आहिनि उहे पूरा करणा आहिनि। पर जेकॾहिं मुस्लमान ख़ुशूसन या रसूल अल्लाह चवण वारो जेकॾहिं वञे से मूंखे मस्जिद ठाराइणी आहे, मदरसो ठाराइणो आहे, या मस्जिद ठही पई आहे, मदरसो ठहियो पियो आहे, मूंखे उनजी एनओसी खपे, रजिस्ट्री कराइणी आहे, डायरेक्ट चवंदा न जेकॾहिं एनओसी वठणी आहे हलियो वञ घरू वज़ारत ॾे, वज़ीर दाख़िला ॾे वञ, वज़ीर दाख़िला तोखे एनओसी ॾींदो। दौलतपुर बाईपास ते असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उन मदरसो पे ठारायो, मदरसो अञा उनजो छित ते कोन पहुतो हुयो, मस्जिद ऐं मदरसो अञा अध ते हुया। कंहिंखे ख़बर पई कोन, भागो रोड तां गुज़रियो, ॾिठई मदरसे जो बोर्ड लॻो पियो आहे, उन तेरी कान कई, मथे पटिशन वञी दर्ज कराई, दरख़्वास्त ॾिनई, मथां कमेटी आई, मदरसे खे तालो लॻी वियो, पाबंदी लॻी वई, बाबा इन जो कमकार बंदि थी वञे। हालांकि पढ़ाई शुरू कान थी, उन हाफ़िज़ साहब खे 12 महीना जुती घसाइणी पई हुई। 12 महीननि खां पोइ न चयो त कहिड़े तरीक़े सां वज़ीर दाख़िला सां ताईं ऐं पोइ तसवास्तनि सां पोइ उन परमिशन ॾिनी, जंहिंखां पोइ वञी मूं मदरसे जो कमु दोबारा शुरू कयो आहे। अहिड़ो हाल पाकिस्तान में वरी असांजा सिंधी वरी सुन्नी वरी सुभान अल्लाह वरी सुस्त बि ओड़ा। सिंधी सुन्नी सुस्त माना टई सीन ऐं टई असां ते ठहकी अचनि ईअं न कयो। मौजादा दीन जे मदरसनि सां कार वहिंवार कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलामो हाफ़िज़नि जे करे रमज़ान आबाद, हाफ़िज़ मदरसनि जे करे छो त मदरसा खे पागल मुंहिंजो मुर्शिद हज़रत पीसी शाह मर्दा शाह सानी पीर पागारो सतूं पान किंगरी हाउस कराची होंदा हुया, फोन कंदा हुया, मैनेजर साहब का पूछा कंदा हा, मैनेजर साहब बताओ हमारे नाने रसूलुल्लाह के मेहमान कैसे? असांजे नाने रसूलुल्लाह जा मेहमान कीअं आहिनि? मैनेजर चयो मां कंदो इस्क़बिला तव्हांजे नाने जा मेहमान असांखे कहिड़ी ख़बर ॿुधायो, केरु केॾी महिल ईंदा ख़िदमत कयूं? पाण फरमाईंदा जामिया राशिदिया जेको दीनी इदारो आहे असांजो, इन में परे ओरे जा जेके बि क़ुरान हदीस
हदीस पढ़ण ऐं पढ़ाइण त मदरसा दीन जी खेप आहिनि जिन जे मथां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र करम आहे। इन्हनि मदरसनि मां इमाम बुखारी रहमतुल्लाह ताला अलैहि जहिड़ा जवान पैदा थिया। इमाम बुखारी जी तबियत नासाज़ आहे, अम्मा पास बासी गर्दन तोड़ बुखारा जानलेवा बुखारा। असां सिंधीअ में चवंदा आहियूं माना इहो बुखार या खारे या मारे, माना या माज़ूर करे या इंसान खे अॻिए जेको आहे उपट मारे छॾे। मां बास बासी मुंहिंजो पुटड़ो ठीक थिए त इनखे मां दीन जे लाइ वक़ुफ़ कंदुसि। रात थी हिकिड़ो कदावर सोनी सूरत वारो शख्स ख्वाब में आयो। सफ़ेद सुहारी उनजी, सफ़ेद उनजो लिबास आहे, नूरानी चहिरो नूरानी लिबास आहे। पुछण ते ॿुधाई त मां इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहियां, तो बास बासी आहे, मां तुंहिंजे ख्वाब में आयो आहियां। तुंहिंजे बचड़े खे रब सिहत ॾींदो, पर पंहिंजे बच्चे खे नबी जे दीन जे लाइ वक़ुफ़ कजां। सुबह थी मोहम्मद बिन इस्माइल इमाम बुखारी बिल्कुल ठीक ठाक हुयो, तंदुरुस्त हुयो, सिहत उनखे मिली वई। 2 सालनि जो थियो, अम्मा उनखे मदरसे में दाख़िल करायो। ओ इमाम बुखारी जंहिंखे 6 लख हदीसूं यादि हुई, ओ इमाम बुखारी जंहिं बुखारी शरीफ़ लिखी जेका कुरान पाक खां बाद दर्जो रखे थी तक़वियत मज़बूतीअ जो। नबी पाक जे मदीने पाक वियो, रोज़े रसूल जे साम्हूं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि रोज़ नओं जोड़ो पाए, खुशबू लगाए, वुज़ू गुस्ल करे, ताज़ो वुज़ू करे, इमाम पाए नबी पाक जे अॻियां 5-6 हदीसूं पढ़ंदो हुयो। नबी सी जे हदीस जे लाइ चवंदा हुआ हीअ हदीस सही आहे। उन हदीस खे पंहिंजे किताब में लिखंदा हुआ, वरी वापसि हलिया वेंदा हुआ, वरी नओं गुस्ल करे, नओं जोड़ो पाए, उन ते खुशबू लगाए, ताज़ो वुज़ू करे, वरी नबी सी जे अॻियां 10-15 हदीसूं पढ़ंदा हुया। जॾहिं जो हदीसूं पढ़ंदा हुया, नबी सी जे हदीस जे लाइ हामी भरींदा हुआ, उहा हदीस लिखंदो हो, वरी 3 हदीस जे लाइ वरी हुसो, वरी नओं जोड़ो, वरी नई खुशबू, वरी उहा खुशबू लॻाए नबी सी जे अॻियां अचे। अहिड़े तरीक़े सां इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि के 8000 जे लॻभॻि मुस्तफ़ा करीम जूं हदीसूं बुखारी शरीफ़ में जमा फरमायूं। हाफ़िज़नि जे मथां मुस्तफ़ा करीम जी नज़र आहे। इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि जे लाइ इमाम अब्दुल वहाब शारानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, जलालुद्दीन सुयूती ने हिकिड़ो शख्स आयो, जी सही तूं बादशाह खे तमामु घणो वेझो आहीं, मुंहिंजो बादशाह में कम आहे, महिरबानी करे बादशाह खे मुंहिंजी सिफारिश त कजां, भारत तक जा। कंहिंखे चई इमाम सुयूती खे, कंहिंखे चई ॻाल्हायो इमाम सुयूती खे, कंहिं चयो को अननोन ॿियो माण्हू हो, उन चयो। इमाम जलालुद्दीन सुयूती फरमायो अदा मां तुंहिंजी ॻाल्हि बादशाह खे चवां हा, पर मुंहिंजी आदत कान्हे का जो बादशाहनि जी मां ग़ुलामी ॾियां, बादशाहनि जे महफ़िलुनि में वेहा, बादशाहनि जो मां आदरबा कयां, बादशाहनि जी मां चुकूरी तारीफ़ कयां, मुंहिंजी आदत कान्हे का। इन जे करे त मूं 70 भेरा जागंदे रूबरू रसूलुल्लाह खे ॾिठो आहे। अब साहब इमाम शहरानी लिखे थो, जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो, मूंखे जंहिं हदीस में शक हूंदो हो त हीअ हदीस ज़ईफ़ आहे, अॼुकल्ह बि खोड़ सारा माण्हू चवंदा फलाणी हदीस ज़ईफ़ आहे, फलाणी हदीस ज़ईफ़ आहे, जे मूंखे शक थींदो त हिन हीअ हदीस ज़ईफ़ आहे, उहा हदीस आऊं पढ़ी सुम्हंदो आहियां या पढ़ी रसूलुल्लाह जो तसव्वुर कंदो आहियां। आमिना जो लाल मुंहिंजे साम्हूं ईंदो आहे, नबी पाक खे उहा हदीस पढ़ी ॿुधाईंदो आहियां, नबी साईं मुंहिंजी लाइ तस्दीक कंदा आहिनि त सुयूती
या हदीस ज़ईफ़ आ त मां उनखे नज़र अंदाज़ करे छॾींदो आहियां नबी से फरमाइन त इहा हदीस सही आ त उनखे मां ॿियनि ताईं पुॼाईंदो आहियां बादशाह ताईं तुंहिंजो पैगाम पुॼाइण माना कोन थो रखे रसूलुल्लाह जूं सही हदीसूं उम्मत ताईं पुॼाइण इहो असुल मुंहिंजो मक़सद आहे असुल मुंहिंजो पैगाम आहे इमाम अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह तआला अलैह उहे जमते जाम हा ज़ाहिर में के मदरसे में कोन पढ़िया हा हिकिड़ो को खलीफ़ो आयो हो समझो और जो सी मुंहिंजे दिलि में ख्वाहिश आहे त मां मदरसे में पढ़ा इल्म हदीस हासिल कया पाण फरमायो फलाणे कुतुब खाने मां हदीस जो किताब खणी आ हदीस जो किताब खणी आयो पाण फरमा पढ़ी ॿुधा उन पढ़ी ॿुधायो पाण फरमा इहा हदीस सही आ ॿी हदीस जो पढ़ ॿी हदीस पढ़ियमि इन हदीस जो पहिरियों हिस्सो सही आ पर आखिरी हिस्सो ज़ईफ़ आ नज़र अंदाज़ कर टी हदीस पढ़ी कि इहा मुकम्मल हदीस मौज़ू आ त उन शख्स पुछा कई सही टे हदीसूं पढ़ियमि ऐं तव्हां मूंखे पहिरीं हदीस जे लाइ चयो सही आ ॿिए जे लाइ अधु सही अधु ज़ईफ़ टीह जे लाइ मुकम्मल ज़ईफ़ इन जे करे इमाम खरकानी फरमाए थो जीअं जो तो हदीस पढ़ी मुतसफ़ रसूल अल्लाह जो कयो त आमिना जो लाल मुंहिंजे अॻियां हो जॾहिं तो पहिरीं हदीस पढ़ी त महबूब मुस्कुरायो मां सम्झी वियुसि त इहा हदीस सही तो ॿी हदीस पढ़ी त शुरू में नबी से मुस्कुरायो आख़िर में महबूब जो चेहरो घुंझजी वियो मां सम्झी वियुसि त पहिरियों हिस्सो सही आहे ॿियो हिस्सो सही न आहे टी हदीस जॾहिं तो पढ़ी त मुस्तफा करीम जे चेहरे ते रंज ऐं गम जा आसार हा जंहिं मां सम्झी वियुसि त इहा हदीस ज़ईफ़ आहे इन जे करे पोइ उहा पूरो किताब इमाम खरकानी रहमतुल्लाह अलैह उनखे पढ़ायो पाण फरमा मां तोखे इल्म हदीस में महारत अता कई आहे त मौजूदा इदारा में पढ़ण इदारनि खे आबाद करण अल्लामा तबरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां मदरसे में पढ़ण वियुसि ख़बर पई त फलानी जाइ ते हिकिड़ो आलिम रहे थो जीअं तव्हांजे इलाइक़े में हाफ़िज़ मोहम्मद रमज़ान चावरो मशहूर हुयो उत्तर जे इलाइक़े में हाफ़िज़ इमाम बख्श उहे ज़ात जा सुमरो हा रहमतुल्लाह तआला अलैह बाकरानी शरीफ वारा बुजुर्ग मशहूर हा जंहिं 999 कुरान पाक जा हाफ़िज़ तैयार कया हाफ़िज़ इमाम बख्श बाकरानी सुमरो ज़ात जा बाकरानी लाड़काने जे भरिसां इलाइक़ो आहे उते जा हाफ़िज़ इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह वॾी मशहूर शख़्सियत हा ॿार के यानी चवण जो मक़सद इहो वो आलिम मशहूर हो अल्लामा तबरी के तो मां हली वियुसि जीअं उते पहुतुसि त उन आलिम खे तुम सीमा तोॾे पढ़ण आयो आहियां आलिम साहब तो ठीकु आहे पढ़ाईंदुसि पर रहण जो इंतज़ाम ऐं खाधे पीते जो इंतज़ाम मूंॾे कोन्हे आखिरी ॻाल्हि बस इहो इंतज़ाम मूंॾे कोन्हे को अॼु मदरसनि में रहाइश जो इंतज़ाम बि आहे त खाध खुराक जो इंतज़ाम बि आहे मुंहिंजी दुआ आहे त हिन जाइ खे बि अलाह सी अहिड़ो महवर ऐं मर्कज़ बणाए जो हिते तालिबनि जे लाइ रहण जो बि इंतज़ाम हुजे त उन्हनि जे खाधे पीते जो बि इंतज़ाम माशा अल्लाह माशा अल्लाह 10 छोकिरा साईं जे तो रहनि बि था अल्लाहु अकबर अल्लाहुम्मा ज़िद फज़िद रब करीम ने वधीक बरकत अता फरमाए अल्लामा तबरी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो मां पोत सुनाल मतो सी खाधे पीते जो इंतजाम मोदे कोन थई राह जो इंतजाम मोदे कोन थई राश पंहिंजी कंदे खाध खुराक पंहिंजी कंदे त पढ़ाईंदो समां बाक़ी जे करे चई त पढ़ाया बि मां खाराया बि मां रहाया बि मां एतिरो मूं वटि इंतज़ाम कोन्हे को अल्लामा तबरी चए हेॾो पंध करे ॻोठ ॿुधाए आयुसि त पढ़ण थो वञा हाणे मोटा तॾहिं बि महिनू रही पियुसि पैसा जेके दरहम दीनार खणी आयुसि उहे एतिरा हा जो महीनो ॿ महीना मस मुंहिंजो राशन हली पिए सघियो बसि महीने ॿ महीने जेतिरो हुयो जेको मां पहुतुसि उस्ताद साहिब मूंखे पढ़ायो महीनो ॿ महीना पढ़ियुसि मतिलबु उस्ताद साईं जे घर जे भरिसां हिकिड़ो दुकान हुयो पर दुकान हुयो यहूदीअ जो कंहिंजो हो मुंहिंजो मुंहुं लथो पियो हो रोज़ सामान खणंदुसि यहूदी चयोसि अॼु सामान कोन थो वठी कि मां चयो त पैसा ख़तम थी विया कि पोइ घबराए न तूं पंहिंजे नबी जो दीन सिखी पियो क़ुर हदीस सिखण आयो आहीं खाते जे रजिस्टर मुंहिंजे पियो आहे जेको सामान अटो
लूण पानी जेको खपनी खणंदो वञा मां तुंहिंजो खातो लिखंदो वेंदुसि वरी बस करी त पोइ पंहिंजो खातो लाहे कर्ज़ो लाहे पोइ भले हलियो वञा चइसि ठीकु आहे रोज़ हुनखे कंहिं बि शइ जी ज़रूरत पवंदी कॾहिं खंड जी कॾहिं लूण जी कॾहिं अटे जी कॾहिं कणिक जी हू खणंदो वेंदो हो साल 2 साल 4 साल 5 8 साल आलिम थींदे उनखे लॻी विया जॾहिं आलिम थियो उस्ताद इजाज़त ॾिनी तव्हां तो पढ़ी लिखी आलिम थी वियो आहे हाणे वञी दीन जी ख़िदमत कर तबलीग कर हाणे तोखे मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आहे अल्लामा तिबरी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो मां जॾहिं हिंदुस्तान समय वसवसा उन जा पैसा अलाए घणा हूंदा बुड करणी पवंदी पाणी वराइणो पवंदो मेहनत करणी पवंदी बकरियूं चारणियूं पवंदियूं कर्ज़ लाहिणो आहे दुकानदार ॾे आयो दुकानदार खे ॾिसी रजिस्टर खोल खातो खोल मुंहिंजा घणा पैसा आहिनि उहे लाहियां कर्ज़ तुंहिंजो त उन यहूदीअ रजिस्टर खयो खणी बंदि करे चई त आए मुस्लमान आलिम दीन रसूलुल्लाह जा उम्मती ऐं दीन सिखण वारा तूं पंहिंजे नबीअ जो दीन पे सिखी पर मूं वटि एतिरो शर्म हया एतिरी लज मूं वटि आहे एतिरो सम्झां थो मां तुंहिंजो खातो लिखियो ई कोन्हे खातो तुंहिंजो साफ़ आहे हलियो वञी दीन जी तबलीग कर मां उनखे चयोसीं छा थो थी 5 8 साल 1000 एतिरा हूंदा ख़ुदा महिरबानी करे मज़ाक न कर मूंसां कि मज़ाक मश्करी कान्हे का हक़ीक़त ई आहे त तुंहिंजो लेखो साफ़ आहे खातो मूं तुंहिंजो ठाहियो ई कोन हुयो मूंखे दुआ करियां बसि तूं हलियो वञ दीन पे पढ़े अल्लामा तिबरी चए थो दिलि मां जेके दुआऊं निकितियूं उहो अंदाज़ो माथो लॻाए छॾे दुआऊं ॾेई मां निकतुसि वञी पढ़ायुमि 5 8 साल मदरसो पढ़ाईंदे पोइ इरादो थियो त बैतुल्लाह जो हज कयां उठनि घोड़नि जो सफ़र करे मां पहुतुसि मके पाक हज बैतुल्लाह में जॾहिं तवाफ़ कयां पियो त ॾिसां त 4 माण्हू अॻियां आहिनि उन्हनि खां पोइ माना उन्हनि खां अॻियां पोइ यहूदी बि तवाफ़ पियो करे तवा पूरो थियो वञी बाह मां पकड़ियो मां मूंखे सुञाणी थो की बाबा तोखे त सुञाणा थो तूं मूंखे सुञाणी थो की तोखे सुञाणण जो त न कंहिंखे सुञाणी थो तुंहिंजे करे तव्हां आलिम पढ़ियुसि पर हाणे तूं यहूदी कीअं की यहूदी न आहियां मां मुस्लमान थी मुस्लमान कीअं थिए कि बस तूं दुआ ॾेई मूंखे पुठी ॾिनी रात सुतुसि मूंखे रसूलुल्लाह ज़ियारत कराई नबी करीम फरमायो तूं मुंहिंजे दीन जे तालिब जो खातो नथो लिखी त मां रसूलुल्लाह तोखे कलमो पढ़ाइण आयो आहियां कलमो पढ़ी मुंहिंजी उम्मत में शामिल थी क़यामत वारे ॾियारे रब तुंहिंजो खातो बि कोन लिखंदो जीअं तो बिना हिसाब जे उन शागिर्द खे छॾे ॾिनो हो ईअं रसूलुल्लाह फरमायो क़यामत वारे ॾियारे रब तुंहिंजो बि लेखो कोन वठंदो तुंहिंजो खातो दफ़्तर साफ़ हूंदो बिना हिसाब जे जन्नत में वञणु चाहीं थो त कलमो पढ़ो तुंहिंजो कलमा जन्नत वठी ॾियणु मुंहिंजो कमु आहे चए थो मूंखे ख्वाब में रसूलुल्लाह कलमो पढ़ायो पर छाजे करे उन तालिब इल्म जी मदद करण जे करे दीन जी मदद करण जे करे जो मदरसे में बि पढ़े ओ हिकिड़ो तालिब ऐं ओ मदरसे जे तालिब जी ख़िदमत करण वारो हो यहूदी हिते साईं फरमाए पियो त 8 10 तालिब रहनि था इहो सिलसिलो अञा वधंदो ऐं ही सभु रसूलुल्लाह जे दीन जा मुजाहिद ॾियण वारा तमामु बि ख़ैर ॾियण वारा रसूलुल्लाह जा उम्मती आहियो ते यहूदीअ खे मरण जे टाइम ते कलमो नसीब थी सघे थो असां त आहियूं ई मुस्लमान असां जेकॾहिं दीन जे लाइ कुझु महिनत कंदासीं कुझु ख़र्च कंदासीं त इंशा अल्लाह असांखे बि रब कलमे जी दौलत बि नसीब कंदो त रब बिना हिसाब जे जन्नत में दाख़िला बि नसीब कंदो अल्लाह से जल्ल शानो तवाजी मुझे हाज़री पंहिंजी बारगाह में क़बूली मंजूर फरमाए मेहरबानी करे हिन इदारे सां तावन कयो साईं मोहम्मद इस्माइल जा बाबेली थी पो जे वाले साहब खंदा पेशानी सां तलाक ॾिनो आहे तव्हां फुड़ी फुड़ी तला जेतिरी अल्लाह सी तव्हांखे तौफ़ीक़ ॾे हिम्मत ॾे उन हिम्मत आहर तावन कजो इंशाअल्लाह हिकिड़ो कमो हिकिड़े मां 2 ॿिनि मां 3 टिनि मां 4 हिकिड़ी मंज़िल हिकिड़े मां ॿी मंज़िल इंशाअल्लाह
हिन इदारे ते जंहिंजो नालो ई जामिया इस्लामिया कादरिया आहे इंशाअल्लाह जिते अॼु क़ुर पाक जे हाफ़िज़नि जी दस्तार आहे इहो हाफ़िज़नि जो तादाद बि वधंदो हिते हाफ़िज़नि सां गॾु क़ारिन जी दस्तार थींदी क़ारिन सां गॾु इंशाअल्लाह आलिमनि जी बि दस्तार थींदी ख़ुशा मस्जिद मदरसो खानका के दरबे बवद दीनो काले मोहम्मद उहा मस्जिद मदरसो खानका हमेशा आबाद हुजनि जिते कचहरी हुजे त आमिना जे लाल जी कचहरी हुजे वमा अलैहि इल्लल बलाग व आखिरु दअवाना माशाअल्लाह ये होया खतीब अहले सुन्नत खुशबुए हजरत रोज़े धनी साईं मुफ्ती असद अली सिकंदरी जिन पंहिंजे ईमान अफरोज़ किताब सां असांजी दिलनि खे मुस्तफ़ीद फरमायो अल्हम्दुलिल्लाह साईं हाफ़िज़ कारी मोहम्मद इस्माइल जा जेके अॼु फारिग़ुल तहसील वफ़ाद आहिनि जिन जी तादाद छा आहे उहे हुसूल बरकत ख़ातिर साईं हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल जे उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा साईं अब्दुर्रहमान सुमरो नईमी जिन खे ॿ आयतूं आख़िरी सबक़ जूं पंहिंजो ॿुधाईंदा उन खां पोइ संदन दस्तार थींदी ऐं सलातो सलाम ऐं बाद में लंगर थींदो أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم آمن الرسول بما أنزل إليه من ربه والمؤمنون كل آمن بالله وملائكته وكتبه ورسله لا نفرق بين أحد من رسله وقالوا سمعنا وأطعنا غفرانك ربنا وإليك المصير لا يكلف الله نفسا إلا وسعها لها ما كسبت وعليها ما اكتسبت ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين صدق الله العلي العظيم माशाअल्लाह साईं हाफ़िज़ साहब खे लख लख मुबारकूं हीअ जे आख़िरी सबक़ हो जेको साईं जे उस्ताद जे उस्ताद ऐं घणनि कसीर तादाद में उलमा उफ़ाद मौजूद आहिनि जिन जे साम्हूं हिन बचड़े पंहिंजो आख़िरी सबक़ ॿुधायो अहिड़ी रीति संदसि ॿिया जेके हाफ़िज़ सॻोरा आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश कंदसि त उहे आख़िरी आयात जेके आहिनि उहे साईं जन खे ॿुधाईंदा रहनि اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين اللهم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما إنا أردنا الأمانة على السماوات والأرض
وكان الله غفورا رحيما صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وآله وبارك وسلم اللهم آنس وحشتنا في قبورنا اللهم ارحمنا بالقرآن العظيم واجعله لنا إماما ونورا وهدى ورحمة اللهم ذكرنا منه ما نسينا وعلمنا منه ما جهلنا وارزقنا تلاوته آناء الليل وآناء النهار وصلى الله واجعله لنا حجة يا رب العالمين وصلى الله تعالى على خير خلقه سيدنا ومولانا محمد معدن الجود والكرم وآله وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين माशाअल्लाह हाफिज साहब के लख लख मुबारक हो टियों नंबर हाफिज साहब पंहिंजो आख़िरी सबक ॿुधाईंदो तव्हां कबूलियत जो वक्त है हाफिज साहब कुरान शरीफ जो आखिरी सबक ईअं न ही टिन चइनि सालनि खां पोइ ही को मौक़ो मिलंदो आहे हाफिज साहब पढ़े पियो वरी हुन खां पोइ दुआ घुरे पियो त हुन दुआ जो इहो मक़बूलियत वारो टाइम आहे तव्हां दिलि में जेके पंहिंजो जाइज़ नेक मक़सद हुजनि हुननि जे लाइ दुआऊं घुरंदो इंशाअल्लाह अल्लाह से क़बूल फरमाए أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم وكانوا أشد منهم قوة وما كان الله ليعجزه من شيء في السماوات ولا في الأرض إنه كان عليما قديرا ولو يؤخذ الله الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم فإن الله كان بعباده بصيرا صدق الله العلي العظيم آمين اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين اللهم آنس وحشتنا في قبورنا اللهم ارحمنا بالقرآن العظيم واجعله لنا إماما ونورا وهدى ورحمة اللهم ذكرنا منه ما نسينا وعلمنا منه ما جهلنا وارزقنا تلاوته آناء الليل وآناء النهار واجعله لنا حجة يا رب العالمين اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين माशाअल्लाह ये टियों हाफिज साहब ने पंहिंजो आख़िरी सबक ॿुधायो हाणे चोथों हाफिज बाबा पुछण वेठो अब्दा बच्चो أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولا يرون أنهم يفتنون في كل عام مرة أو مرتين ثم لا يتوبون ولا هم يذكرون وإذا ما أنزلت سورة
نظر بعضهم إلى بعض هل يراكم من أحد ثم صرف الله قلوبهم بأنهم قوم لا يفقهون لقد جاءكم رسول من أنفسكم عزيز عليه ما عنتم حريص عليكم بالمؤمنين رؤوف رحيم فإن تولوا فقل حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم ما شاء الله. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. آمين. اللهم أنت السلام ومنك السلام تبارك يا ذا الجلال والإكرام. اللهم آنس وحشتنا في قبورنا. اللهم ارحمنا بالقرآن العظيم واجعله لنا إماما ونورا وهدى ورحمة. اللهم ذكرنا منه ما نسينا وعلمنا منه ما جهلنا وارزقنا تلاوته آناء الليل وآناء النهار وارزقنا تلاوته آناء الليل وآناء النهار واجعله لنا حجة يا رب العالمين. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. آمين. माशाअल्लाह ॿिया ॿ हाफ़िज़ सॻोरा उन्हनि जो सबक़ पहिरियां खां इख़्तिताम ते पहुची वियो आहे। हाणे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यहाँ पर हुफ़ाज़ मौजूद हैं, उलमा भी मौजूद हैं। खुतबे में असल में मिसलिह ये आयत तिलावत करना चाह रहा था, उसमें इश्तिबाह हो गया था तो मैंने कहा उसकी वजाहत कर दी। यानी ऐसा ना हो कि इतनी गलत कुरान करीम पढ़ा के नहीं तो इसे जो है नहीं शुक्रिया। हाणे सभ खां पहिरियों हाफ़िज़ अब्दुल रशीद वल्द मोहम्मद अरशद मेमण उहे अचनि ऐं गुज़ारिश कंदसि असांजा जेके बि स्टेज ते बुज़ुर्ग उलमा ख़तीब आयल मोअज़्ज़िज़ीन महिमान उहे सभु हाफ़िज़नि सॻोरनि खे दस्तार जा वरब ॾींदा, दुआ जा अतराब। हाफ़िज़ अब्दुल रशीद वल्द मोहम्मद अरशद। हाणे हिननि जे माइटनि खे रिश्तेदार खे गुज़ारिश आहे त तव्हां हार बाद में लॻाइजो, तव्हां त सभिनी जा खे दस्तार थी वठे। हाफ़िज़ सॻोरनि जे चेहरनि जे मथां, सिर जे मथां बाबा तव्हां वर ॾियारींदासीं। संदसि उस्ताद साईं हाफ़िज़ अब्दुल रहमान ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे ख़तीब अहले सुन्नत साईं मुफ्ती नदीम अमन साईं जन अचनि ऐं असांजा वॾड़ा असांजा बुज़ुर्ग बाबा हाजी अमन, उन खां पोइ असांजा हाफ़िज़ मोहम्मद उवैस, उन्हनि खे गुज़ारिश आहे त उहे वेंदा वञनि। 3 नंबर ते हाफ़िज़ ग़ुलाम सरवर, 4 नंबर ते हाफ़िज़ हामिद रज़ा, 5 नंबर ते हाफ़िज़ मोहम्मद अशरफ ऐं 6 नंबर ते हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़। साईं जेके बि असांजा आलिम बुज़ुर्ग वॾड़ा स्टेज ते जेके मक़ाबरीन आहिनि उन सभिनी खे गुज़ारिश आहे त हाफ़िज़नि सॻोरनि खे ऐं संदन उस्ताद साईं हाफ़िज़ मोहम्मद इस्माइल उहे बि थियनि। ऐं आख़िर में जेका सनद आहे माशाअल्लाह हाफ़िज़नि सॻोरनि खे मुख़्तलिफ़ असांजा बुज़ुर्ग असांजा मुअज़्ज़िज़ीन
ऐं आउं साईं रिहान खे गुज़ारिश कंदुसि पाण बि अॻियां अचनि अख़रनि खे दुआ जवाब ॾींदा। साईं हाफ़िज़ मोहम्मद हारून माशाअल्लाह कहिड़ो ख़ुशी जो लम्हो आहे। इन्हनि बचड़नि महिनत कई, दुआ थी वञे, उन खां पोइ सभिनी वालिदैन खे रिश्तेदारनि खे इजाज़त आहे त पंहिंजे पंहिंजे हाफ़िज़ साहब खे सुहिणे नमूने सां हार अजरकूं ख़र्चूं लिफ़ाफ़ा माशाअल्लाह। ये हाफ़िज़ सगोरा स्टेज खां लहंदा, स्टेज जे ओलह तरफ़ इन्हनि हाफ़िज़नि खे गुज़ारिश कंदुसि त वञी बीहंदा, पोइ उते तव्हां जीअं अहिड़े हिसाब सां नज़्मो ज़ब्त ख़राब न थिए, तव्हां सुकून सां आयल मौजूदीन महिमान ऐं लंगर जो बि इतमाम आहे। शाम 4 बजे ताईं हाफ़िज़ सगोरा हिते ई आहिनि वेठा, हार अजरकूं पाराइजो इंशाअल्लाह। ऐ हबीबे पाक तो ते लख सलातों लख सलाम, साहिबे लाक तो ते लख सलातों लख सलाम। ए हबीबे पाक तो ते लख सलातों लख सलाम, साहिबे तो पुत बचाए जे तू असांखे होंद जित, पुत बचाए जे तू असांखे होंद जित, हशर है बत नाक तो ते लख सलातों लख सलाम, साहिबे लाक तो ते लख सलाम। ऐ अखियुनि जा ठार इब्राहीम जा, अखियुनि जा ठार इब्राहीम जा, हाल दिल जा ताक़तों ते लख सलातों लख सलाम, साहिबे लाक तो ते लख सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैहि